धाबेजी मां MyTV न्यूज़ जे रिपोर्टर यासीन सरवर जी ख़बर मूजिब धाबेजी पोरियतन जे आलमी ॾिहाड़े ते पीपल्स लेबर ब्यूरो ज़िले ठट्टे पारां जलसो मुनक़िद कयो वियो। उन ई मौक़े ते PPMN सादिक मेमण, PP ज़िले ठट्टे जे जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ कुरैशी, रईस गनी बुगियाड़, रहीम ख़ान शोरो, फ़कीर नबी बख्श, मुस्तफ़ा सारियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शिकागो जे शहीदनि खे सलाम पेश कयूं था जिन मज़दूरनि जे हक़नि लाइ जिदोजहद कई ऐं पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। अॼु सॼी दुनिया जा मज़दूर पंहिंजे हक़नि जे हासिलात जिदोजहद करण वक़्तु शिकागो जे शहीदनि खे यादि कंदा आहिनि। धाबेजी मलेरिया पोरियतन जे हवाले सां मनी पाकिस्तान आहे। फैक्ट्रियूं हुअण सबबि हिते मुल्क जी कुंड कुर्च खां माण्हू हिते पोरीअ सबबि रहनि था, जंहिं जे करे इहो शहर आबाद आहे। PP सदाईं पोरियतन सां गॾु रही आहे। धाबेजी मलेरिया में मक़ामी पोरियतन खे रोज़गार ॾियण सां गॾोगॾु बंदि